नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ॿाहिरि खे भली कार करण लाइ गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी मिडिल स्कूल फैज़ मोहम्मद हिंगोर जो तालीम खातो सिंध, फॉरेस्ट खातो सिंध ऐं डान डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे गॾियल सहकार सां ॿाहिरि खे भली कार करण लाइ गुल ॿूटा लगाया विया आहिनि। प्रोग्राम जी सदारत डिविज़नल फॉरेस्ट ऑफिसर मुमताज़ मजीदाणो कई, जॾहिं त महिमान ख़ासि तालका एजुकेशन ऑफिसर खिपरो गुलाम मुस्तफ़ा लिगारी, पीपल्स पार्टी तालका खिपरो जो मकामी अगवान अब्बास अली हिंगोर जो जिनवा। प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि वालिदनि ॻोठाण शिरकत कई। सदारती खिताब कंदे मुमताज़ मजीदाणो चयो त वण रब पाक जी हिकु नेमत, वण कुदरती आफ़तनि खां बचाइनि था। जॾहिं त तकरीब खे महिमान ख़ासि गुलाम मुस्तफ़ा लिगारी खिताब कंदे चयो त हिकु वण खे कटण हिकु इंसान जे क़त्ल जे बराबरि आहे। वण धरती जी सूंह आहे। जॾहिं त स्कूल जे हेडमास्टर एम जुमन कुंबर पंहिंजे खिताब में चयो आहे त हमेशा इल्म जे हवाले सां जेका लाट खणी आहे उन खे रोशनाश करण लाइ पाण पतोड़ींदा रहंदासीं। इन खां अलावा उस्ताद एजाज अहमद जट, तारिक नदीम भोजराज क्रिश्चियन प्राइमरी स्कूल जे हेडमास्टर उस्ताद मोहम्मद जुमन, उस्ताद मोहम्मद उमर हिंगोर जो ऐं ॿियनि ॻोठाण वॾे तादाद में शिरकत कई। जॾहिं त आयल मौजूद महिमान उस्ताद ऐं स्कूल जे शागिर्दनि स्कूल में मुख़्तलिफ़ 200 वण लॻाए ॿाहिरि खे भलीकार कई है। इन मौक़े ते स्कूली शागिर्दनि टेबलोज़, खाका, तकरीरूं, भिटाई जी वाही ऐं गीत पिण पेश कया आहिनि। इस तबियत हिकिड़ो मासूम ख़्याल, हिकिड़ो फ़क़ीर ऐं जॻह न सिफ़त माण्हू जंहिं सां मुंहिंजी ॿी मुलाक़ात आहे। पहिरीं मुलाक़ात में साईं वणनि जे करे ई आयो। परियां त साईं मूंखे फ़ोन कयो, इहो सभु कुझु फ़ोन ते थी सघियो पियो, पर मां पाण ख़्वाहिश ॾेखारी त साईं मां चयो जेकर तव्हांजे लाइ मुनासिबु हुजे, अवी घणा परे न हुजो त भला 2 क़दम भरे अचो त मूंखे ख़ुशी थींदी। हूअं बि पिया हलूं, तव्हांजो अचणु मुंहिंजे लाइ साईं जन बि कंद कोन कढायो, मुंहिंजी ऑफिस आहे, मूंखे ख़ुशी थी। मिडिल स्कूल फैज़ मोहम्मद हिंगोर जो में गवर्नमेंट ऑफ सिंध बेलो खातो तरफ़ां, तैलीम खातो सिंध तरफ़ां ऐं डान डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जी तंज़ीम जे गॾियल तावन सां असांजे अॼु स्कूल में नंढड़ी पुरकार तकरीब थी आहे। उन तकरीब जो उनवान हो ॿाहिरि खे भली कार। अॼु असां स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि, वालिदीननि ऐं तलके खिपरे जे तैलीम खाते जे ऑफिसर एजुकेशन ऑफिसर मोहतरम गुलाम मुस्तफ़ा लिगारी साहब, डिविज़नल फॉरेस्टर ऑफिसर मोहतरम मुमताज़ मजीदाणू साहब इन अची वण मुहिम जे हवाले सां, शजरकारी मुहिम जे हवाले सां, वणकारी मुहिम जे हवाले सां स्कूल में बाक़ाइदे परोकार नंढी तकरीब थी। वण लॻाइण जो असां बाक़ाइदे आगाज़ कयो आहे। असां चाहियूं था त वण लॻायूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।